हर सना खाने मुस्तफ़ा जी हमदोनात ऐं इस्लामी उलमा इकराम जा बयान हासिल करण जे लाइ सब्सक्राइब कंदा असांजे यूट्यूब चैनल जावेद भी मोराई खे। डायरेक्टर शानवाज़ अली कादरी। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलौ अन्नहुम इज़ ज़लमू अनफुसहुम जाऊका फस्तग़फ़िरुल्लाह वस्तग़फ़र लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन व ज़ाकिरीन वल मुतमइन्नीन वल मूक़िनीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबिय्यिना व हबीबिना व करीमिना व रहीमिना व महबूबिना व मरबूबिना व मतलूबिना व मअवाना व मलाज़ना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर कुबूरना व नूर हशरना व नूर दीनना व नूर दुनियाना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना मुहम्मदिन व आलिही व सहाबिही व अज़वाजिही व अहल बैतिही व बारिक व सल्लिम। बंदे परवरदिगार उम्मते अहमद नबी दोस्त धारे चार यार ताब औलादे अली मज़हबे हनफी अदार मिल्लते हज़रत खलील खाक बहाए गौसो आज़म ज़ेर साया हर वली। हजरत बेटाई साहब रहमतुल्लाह ताला अलैहि जिलात बबरकात इरशाद फरमाए तमारू मिट मनीर जा सभयूं सरदार माशर वेल मैदान में मोहब्बती महदार लोयन वारा लख हजार पर मारो मछन हेर कड़ो। ऐ मज़हरे नूरे खुदा बलगल उलाब कमाली मौला अली मुश्किल कुशा कशफत जाब जमाली हसनैन जाने फातिमा हसनत जमी खिसाली यानी मोहम्मद मुस्तफा सल्लु अलैहि व
अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलाम अलैका या रहमतल लिल आलमीन। निहायत वाजिबुल इहतराम हजरत क़िबला साईं पीरे तरीक़त रहबर शरीयत फैज़े मआब फैज़े रसाल आशिक़े रसूल हरदिल अजीज आले सुन्नत वल जमात सारे पाकिस्तान जो अमीर साईं मोहम्मद अब्दुल खालिक दामत बरकातुहुमुल आलिया पीर ऑफ भरचोड़ी शरीफ मदीने वाले साईं जा बचड़ा दस्तगीर बादशाह पीर जी औलाद जीलानी सैयद बादशाह आले सुन्नत वल जमात जा उलमाए किराम हुफ़ाज़ किराम व बिरादरान इस्लाम असा आले सुन्नत वल जमात जे मथा हजरत क़िबला साईं नेक सूरत नेक सीरत सब्सक्राइब कंदा जावेद भीम साईं नाले मठो साहब मददुल हुनानी मदीने वाले साईं जो है अजीम शान मीलाद मल्हाए करे सुन्नत जमात जे आशिक़ जे मथो वॾो एहसान कयो। असां सदस जा दुआ ॻायो त अल्लाह ताला साईं खे सेहत आफ़ियत सां गॾु उमिरि दराज़ अता फरमाए। अल्लाह तबारक व तआला साईं जे मदरसे खे शागिर्दनि खे उस्तादनि खे शाद आबाद फरमाए। हजरत मौलाना मोहम्मद साईं जो ज़ेरे इलाज आहे अस्पताल में महबूब जे मीलाद जे सदके हुनखे शफ़ा कामिल अता फरमाए। अल्लाह ताला तवा सारी जमात जे इश्क़ मोहब्बत के पंहिंजे दरबार में मंजूर मक़बूल फरमाए। तवा जे मोहब्बत के कायम दायम फरमाए। जो हेॾे तजाली दौर में नाज़ुक दौर में तवा रात जा पंहिंजा आराम फिटाए करे अलाए काथों जी जमायत अचे पढ़ंदा आहियो। तवा भत जे करे कोन आया आहियो। इहो महबूब जो नगर सॼी दुनिया में पियो थो हले। अल्लाह जी दुआ मदीने वारो वॾी दुआ सभु कंहिंखे घर में वेठो थो खाराए। सब्सक्राइब कंदा जावेद भीम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह त तव्हां हिते जेको आया आहियो अल्लाह जे रहमत जे वास्ते आया आहियो ऐं मदीने सरकार जे ख़ुशनूदीअ जे वास्ते आया आहियो। ॻाल्हि त ॿुधो 1400 साल गुज़री विया आहिनि त मदीने वारे साईं जो मीलाद शरीफ़ इहो हलंदो पियो अचे सहाबा इकराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन जे वक़्त खां अॼु ताईं हलंदो पियो अचे। इंशाअल्लाह ताला क़यामत ताईं जारी ऐं सारी आहे। ऐं हेॾी हीअ जमात महबूब जे मीलाद में शरीक थी आहे। बाक़ी यारे चंद माण्हू जिन खे ढोढ़ू चयो थो वञे उहे जे केतिरा तव्हां गॾु पिया उन्हनि खां पोइ पुछे बि कोन थो। थोरो ॻाल्हायो इन्हनि ज़ालिमनि खे त इहा बि ख़बर न आहे त मीलाद चइबो छाखे आहे। मीलाद आहे छा? रात ॾींहं हली हली मां कई साईं नाले वठे साईं वांगुरु त खेस बि खपाए आया आहियूं पर तड़का अहिड़ा तो कलाम जो अॻु कढिया मां वई मीलाद आहे छा? मीलाद चइबो छाखे आहे? दिल आज़ारी कंहिंजी कोन कंदासीं। इल्म जे मैदान में वठी थो हलां उस्ताद उलमा वेठा आहिनि। मीलाद मौलूद विलादत इहो हिकिड़ो ई मफ़हूम आहे जंहिंजो मतिलबु आहे कंहिंजे पैदाइश जो ज़िक्र कर, कंहिंजे विलादत जो तज़किरो कर, कंहिंजे मसलकीअ खे बयानु कर। आराम सुकून सां ईअं न कयो ऐं उन्हीअ जा अखलाक बयानु कर। उनजे ज़िंदगीअ ते रोशनी विझण, उन्हीअ जो कमालात खे बयानु कर। इहो ई मीलाद
तस्दीक कयो इहो ई तो मीलाद आहे। बाक़ी हाणे जेकॾहिं तोखे साड़ आहे भत जे ग्रह जो त ठाहे उहो बि बात में दबे दबे ठाराईंदा। इहो ई मीलाद आहे। हे त रबीउल अव्वल शरीफ़ जो महीनो आहे। ख़ासि 12 तारीख़ ते जेको मोहम्मद जी विलादत बासादत थी आहे न त ख़ुदा जो कसम आहे 12 ई महीना मीलाद महीना मदीने वाले साईं की तारीफ़ कनि इहो ई त मीलाद आहे न। शाबाश। हाणे उहो मीलाद हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा जेको नबी साईं जो सौत आहे, नबी साईं जो असहाबिया जंहिंजो लक़ब रईसुल मुफ़स्सिरीन है, मुफ़स्सिरन जो सरदार आहे। पारियो पारियो क़ुरान पाक जो तफ़सीर इन चोन लिखियो आहे। इन क़ुरान जो आयतूं जिब्रील खणी अचे महबूब वटि पहुचंदो हो, उन्हनि जो तफ़सीर महबूब जी ख़िदमत में वेठो कंदो हो, वरी तस्दीक मदीने वारे साईं को वेठो कराईंदो। चवे तो असां पंहिंजे घर में महबूब जे मीलाद शरीफ़ जी महफ़िल मुनक़िद कराई थे। पंहिंजे नंढड़नि खे वॾड़नि खे बच्चनि खे ॿारनि खे गॾु करे पंहिंजे जॻह में विहारे हाणे असां महबूब जो मीलाद पिया मल्हायूं। सब्सक्राइब कंदा जावेद भी मोराई चैनल खे। मदीने वारे साईं जो ज़िक्र मुबारक पिया कयूं। पोइ इन्हीअ में इहा बि ॻाल्हि असां उते कचहरीअ में कईसीं जेका महबूब जे मीलाद जी महफ़िल सजाईसीं त महबूब जी चीजल अम्मा थी फरमाए त जॾहिं मुंहिंजे महबूब बचड़े जी विलादत बासादत थी त मां 480 मैलनि जे पंध ते महबूब जे नूर जे रोशनाईअ में शाम जूं मारियूं चिटियूं पई ॾिसां। इहा ॻाल्हि बि उन कचारीअ में उते निकिती। लिखे केरु थो सही बुखारीअ जो शरह आहे मवाहिबुल तनी हज़रत अल्लामा अहमद कसलानी मवाहिबुल तनी जो शरह तरकानीअ वारो ते लिखे त जंहिं वक़्त में जो इहे ॻाल्हियूं महबूब जो तज़किरो पे हलियो मीलाद जी महफ़िल पे हली ईअं कंदे त मदीने जा मीर पार अचे मथो बीठल। बार फरमायूं तव्हां छा करे रहिया आहियो? हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु मां अर्ज़ु कयो त साईं सरदार जो मीलाद जी महफ़िल हीअ मुनक़िद कराईसीं। पंहिंजे घर जे बचड़नि खे ॿारनि खे वठी करे साईं जो ज़िक्र पे कयोसीं ऐं उन्हीअ में असां हे ॻाल्हियूं बि कयूं आहिनि। पर मुर्गिया फरमायो त जे तव्हां मुंहिंजे मीलाद जी महफ़िल सजाई आहे त हलत लकुम शफ़ाअती तव्हांजी शफ़ाअत मां मुहम्मद जे मथां पाचे शरीफ पढ़ने मदीने वाला उन्हें लगे बाजा इनाम कराम जन खुद मोहम्मद मदीने वालों साइकियां तो बाजा मीलाद पढ़े साइया फरमायो ताने तवाजी जमात मुझे वतो वाजिबा जो तवा मुझो मीलाद पढ़ियो आहे। हाणे इहा बि हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु वातो फरमाए ये तिरमिज़ी शरीफ के अंदर हदीस मुबारक है। जब जल्लसा नासुन मिन असहाब रसूल
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यंतज़िरून लहू। हजरत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा को फरमाए असा महबूब जा असहाबी साईं जे मदरसे जा शागिर्द डायरेक्ट मुस्तफा को फैज़ वठण वारा हिकड़ी जगह ते वेठा हुया से यंतज़िरून लहू, पर इंतजार मदीने वाले जो हुए त कदे का महबूब करीम अचने। हिकड़े जमात में अबिया मदरसे में मस्जिद में साईं नाले में साईं जो इंतजार आ त कदे कहा में शरीफ तो अचने ॻाल्हायो छो थींदो आहे नी। साईं जा जमाई साईं जा शागिर्द मौत जदा विहंदा इंतजार हाणे असां बि था चवनि पिया त असां इंतजार में वेठा हुयासीं महबूब जा असहाबी त अचनि रहमत वारा महबूब चेहरे जा दीदार बि कयूं। हाणे जेसि ताईं मदीने जा साईं अचनि हज़रत इब्न अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा थो चवे त असहाबनि सगोरनि अंबिया किराम अलैहिस्सलाम जूं ॻाल्हियूं खोलियूं। हाणे वेठा आहियूं त भला सिकिरे ख़ैर त वेठा कयूं जेसि ताईं मदीने जा ताजदार अचनि। उन्हनि में कंहिं असहाबीअ चयो हज़रत आदम अलैहिस्सलाम वॾे शान वारो आहे, सॼे जग जो अबो आहे, नबीअनि जो बि बाबो आहे, सफ़ीउल्लाह आहे। जिसे बेशक वॾे शान वारो आहे पर इब्राहिम बि त खलीलुल्लाह आहे, अल्लाह जो दोस्त आहे। ॾिसो त अल्लाह जे रज़ामंदे जे वास्ते पंहिंजी प्यारी जान कीअं अलाह में पेश कयईं। सुहिणो पुटु हज़रत जा ओजादा करे रब को पिनी वरितो हईं, उहो रब जे रज़ामंदे जे वास्ते कीअं पियो पंहिंजनि हथनि सां कोहे अल्लाह जे दरबार में मानवलियूं कुर्बान कयईं। वाह जो इहो बि वतख़ज़ल्लाहु इब्राहीम खलीला, अल्लाह जो दोस्त बणिजी पियो। जंहिंसे हा बराबर इन जो बि वॾो शान आहे, पर मूसा कलीमुल्लाह ने बि त थोरी नज़र कयो। कलीमुल्लाह लक़ब अथसि, जबल दूर ते वेंदो हो विच में हीअं पर्दो हूंदो हो, हेॾो रब ॻाल्हाए हेॾो मूसा ॻाल्हाए। गए वरी असां बि अचो त ईसा रूह अल्लाह बि त शान वारो आहे। ॾिसो मालिक जी कुदरत त बग़ैर पीउ जे कीअं दुनिया जे रस्ते ते पैदा कयईं। हाणे हज़रत इब्न अब्बास साईं को चवे त असां गुज़िरियल अंबिया किराम अलैहिस्सलाम जूं ॻाल्हियूं वेठे कयूंसीं, उन्हनि जो शान बयान वेठे कयोसीं, उन्हनि जो ज़िक्र ख़ैर वेठे कयोसीं। बसि ये ॻाल्हियूं वेठा पा कयूं त ख़ातून जन्नत जो बाबो साईं जे नथो बीठा पाण फरमायो त साहब जीअं साईं असांजो अबो माकतमनि खां गोर थियनि, पाण फरमायो त तव्हां छा चई रहिया हुयो? साईं अचनि जो इंतज़ार हुयो, जेसि ताईं साईं अचनि तशरीफ़ खणी अचनि तेसि ताईं नबीअनि सगोरनि जो पियो ज़िक्र ख़ैर पियोसीं। को असाब आदम अलैहिस्सलाम जे लाइ हीअं पियो चवे, को इब्राहिम अलैहिस्सलाम जे लाइ हीअं पियो चवे, को मूसा कलीमुल्लाह जे शान जूं ॻाल्हियूं पियो करे। जेसि ताईं साईं अचनि इहो वेठे ज़िक्र ख़ैर कयोसीं। साईं फरमाए त ठीकु आहे, आदम सफ़ीउल्लाह भी सही है, इब्राहिम खलीलुल्लाह भी ठीक है, मूसा भी कलीमुल्लाह आए, ईसा भी रूहुल्लाह आए, बड़े शान वाला आए, पर माके सुञातो तव त माके रोया। असली जलाल फरमायो नबी साईं, फरमायो त इनखे ख़बर न आहे त मां केरु आहियां। अरे मां मुगल सॼे ॾींहं जो बि एतिरो जज़्बो थो कयां, तव्हांखे सम्झा थो त तव्हां ज़हन सां मुंहिंजी तकरीर ॿुधो था, पर तव्हां बि कुझु मूंखे पंहिंजो दाद ॾींदव या थोरो ॻाल्हाईंदव त दिलि ख़ुशि थींदी। अलाह ख़ुशि कंदो। महबूब जा आशिक़ आहियो, असांखे बि ब्लड प्रेशर थिए थो, पर तव्हांखे झिणक जो मथां मदीने वारो नाराज़ थी वञे।
देते मुझा मेहमान आया शेख जा पुत्र पूरे जाने का तो मुझे मां बीमार नहीं गालाए पर जारे अंदर और मरुसारी तो पोमा भी शेख आया बता चिर बधाई बजा वो फाइट लगा मदीने वाले वाले कथा से रखो अदा मदीने वालों का जो मिला तो पारा तो पड़े पारा फरमाया था साहब वाकई सब ये नबी शान वाला है सफीउल्लाह बिया कलीमुल्लाह बिया खलीलुल्लाह बिया रूहुल्लाह बिया पर अल्लाह सुभान अल्लाह सैयद मोहम्मद सैयद की बना चाहे खबरदार ए मदीने वाले साहिब फरमाया वअना हबीबुल्लाह वला फख्र वअना हामिलुल हम्द यौमल क़ियामत वला फख्र वअना अव्वल मन युहर्रिक हलकल जन्नत वला फख्र वअना अकरमुल अव्वलीन वल आखिरीन अलल्लाह वला फख्र वअना क़ाइदुल मुरसलीन वला फख्र वअना खातमुन नबिय्यीन वला फख्र वअना अव्वलुन नास शाफ़िउन व मुशफ़्फ़िउन वला फख्र समीउल्लाह भी ठीका इब्राहिम खलीलुल्लाह सैया मूसा भी खलीलुल्लाह है पर खबरदार मां मोहम्मद हबीबुल्लाह आया पर फख्र न हो गया बुलाए बोलो सबको तो पवे का सबको न कभी चाहिए मदीने जाता है फरमान का खबरदार मां अल्लाह जो हबीब आया जो हबीब आया पर फख्र न तो गया भारत फरमान ओ मुझे सहाबो मुझे गिरे के दीदार करने वालों क्या मत सोच दे जहारो थी वो लिबाल हम जो झंडो वा मोहम्मद करीम के हक में हुए आदम अलैहिस्सलाम का वठी ईसा अलैहिस्सलाम ताई हिकुल कुछो भी हज़ार कमो बेश नबी सगोरा मां मोहम्मद के झंडे के कम के बिहदा पर मां फख्र न तो गया नजदीक भजन में भोजन में इज्जत वालों मोहम्मद आया फख्र न हो गया क्या के दिहाड़े रसूलन जो अखबार हूँ तुझसे फख्र न हो गया मां नबीयन की पुजारी आया फख्र न हो गया क्या जो दिहाड़े चले थी इंसान बात के लाए पारियो पारो शफात कंदड़ मां मोहम्मद आया कबूल कर लगाया फख्र न हो गया बाकी असहाबन कयो न कयो गोले नेमतुल कुबरा मन अनफक़त रहमत अला क़िरात मौलिद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कान रफ़ीक़ी फ़िल जन्नह हज़रत अबू बकर सिद्दीक़ साईं तो फरमाए तो मुझे महबूब जे मिलाद में लखन हजार न सवन न रुगो एकड़ो रुपयो खर्च कयो दिरहम समझ करे रुपयो खर्च कयो महबूब जे मिलाद में हजरत अबू बकर सिद्दीक़ जो फरमाया तो वो क़यामत जे हाणे मां सां गॾु जन्नत में हूंदो वो मां सां गॾु जन्नत में हूंदो असां न कयो बाक़ी कयो अरे इहो ई त महबूब जो मिलाद आहे साईं जे ज़िंदगीअ जे मथां रोशनी विझण कीअं दुनिया जे दर्जे ते आया कीअं दुनिया खे रंग लाथऊं असां जहन्नम जे किनारे ते बीठा हुयासीं मदीने वारे असांखे जहन्नम खां कढी करे जन्नत जो मालिक बणायो
ने नबी महबूब बनायो, असा शैतान जा यार होया से, मदीने वाले रहमान जो यार बनायो, असा बुत परस्त होया से, बाहर जा पुजारी होया से, सिद्ध जंग के अल्लाह करे मनीदा होया से, अल्लाह काफे पहला होया से, उन्होंने बुत परस्त का परे चली करे रब के दरवाजे में झुका, यही वही तो मीला का चरिया जा पुत्र यही मीला। बाकी तू हसद खो सारा खो तो ये गाली हो करे, वो जे ये गाली हो करे तो हने भिट खनिया तो के ला एकरा चार शेर गया है हुए बोलो बेटा इलाई तो चले को तो बग्घा छाप उछन्ने, बग्घा छाप उछन्ने दस पुण्य में छा सब जे बग्घा डिटा दो, बग्घा न डिटा दो थे बोला बाबा इसी न तो क्या वो डिटा दो तो वो गला जंगो बना के काफे डिटा दो अरे दिल साजा ले लगी सदायो न पड़े को अच्छा बग्घा छोड़ा एडी चू बहुदी थने ये जड़ी मन समुद्र जे पेट में वेंदा दरिया जे पासरे में ईंदा ओ जते सिप्पू पयूं हूंदियूं हुन सिप्पू छा ॾाढा गाना सिप्पू हिन ॿिनि क़िस्मनि जूं, हिकिड़ी सिप में मोती पिया हूंदा आहिनि, ॿी सिप में खंडु किन्नु किचरो आहे हाणे इहो पको केॾी महिल ईंदो आहे न त जंहिं सिप में मोती पियो हूंदो उन खे टियों बसा खड़े करे उन सिप खे अचे वठंदो जंहिंमें कंदु किन पियो हूंदो उन खे खणी फाड़े वेठो चुकंदो उन खे खाईंदो। इहो पको हराम उन सिप खे हथ लाइ जंहिंमें मोती हुजे हितां तो चवे थो त पघा छा पुछनि त सिपुनि में छा सपिजे, दुनिया पगे के कहिड़ी ख़बर त हिन सिप में छा आहे, पोइ थो चवे त फिरियो फयारनि में वरियो वात विझनि हर हर फिरिया उन खे सिप खे त पाड़ींदा जंहिंमें किंद पियो आहे किचरो पियो आहे ख़राब शयूं पयूं हुन उन खे पिया खाईंदा, पोइ तो फिट धनी चवे त से लाल कीअं लहनि जे गोरा कोठे तन जा अरे उन शायरी फिट धनीअ जी चवे थो त हिननि ठोड़ नमूननि खे कहिड़ी ख़बर त मोहम्मद जो कहिड़ो शान आहे, थोरो थोरो ॻाल्हायो ॻाल्हायो रुगो जा कंदू खाईंदा गिला को नबीअ जो कमाल न को पावर न एतिरे ताईं रुगो लफ़्ज़ चवंदा बस बाबा वो नबी आहे असां उम्मती आहियूं बस बस मदीना हुकूमत हुजे अल्लाह जो निज़ाम मुस्तफ़ा ईंदो हेड़ा शेर हारे उथिया अथव चौके न मारियो से तव्हांखे त पोइ ॾिसिजो वरी वो जानवर चुड़ी चढ़ी वारो वेठो आहे हिननि जो कमु आहे गुस्ताखे रसूलनि जा नक कटाइणो, गुस्ताखी कई नक कटे छॾींदसि पर हाणे वरी मां ॿिए दफ़े जो अर्ज़ु कयोमांसि नक बि भली कजो पर ज़बान कटे छॾियो न भरवनि खे ज़बान हूंदी न नबीअ जे शान ते भाऊ कला ये ज़बान अल्लाह ताला तो असांखे छो ॾिनी आहे मंशा यही है सिलसिले कीलो काल की तो होती रहे तेरी सना हुस्न जवान की ये अल्लाह ज़बान तो के नबी जे गिला जला ॾिनी आहे त नबीअ जे मथां हमला कंदो वठो नूर बि न आहे इल्म बि कोन्हे हयात नबी बि न आहे हादुर कीअं आहे नादुर कीअं आहे कीअं कीअं जा पुंड तो के ख़ुदा इन जे का ज़बान ॾिनी आहे बिठाई तो जबे त ये लाल कीअं लादा जेके सिपुल कंदा वारनि जे मथां किरिया पिया आहिनि ॻाल्हायो हाणे ॻाल्हायो हाणे वरी अॻिते बि कॾहिं छा चयो चओ त ॿुधायां
बेटा तरी तो चवे सो त पगा तू केॾो अच्छो आहीं दवा बि जी दाढ़ी करे क्रीम हलाए पिणनि साईं दुआ न कजाए सुञाण थी सही त केरु हो सारी लिबास ॾे के वञा ॾे बेटा तो चवे सो त पगा तू केॾो अच्छो आहीं पर कल्ह तुंहिंजो कारो जो पियो मच्छी माहु खाई अञा बि तो चवाई त पखी आया फिरनि जो बेटा ये शायरी आहे वरी वरी ॿुधो चवे तो त पगा तू केॾो अच्छो आहीं अंदरि तो त काछो अच्छो आहे पर कल्ह बि तुंहिंजो दिन कारो पियो मच्छी माहु खाई अञा बि तो चवाई त पखी आया पिरनि जो रुठल रब महबूब जे सदके मिली कलमो नबीअ जे दरवाज़े तो मिली इन पे आए मोहम्मद मुराद दी आए कॾहिं तो थो वधे पियो लज नबी चाहियो वरी उम्मती बि उन यार जो तो सदाए आहे ईअं न हाणे टे शेर में छा चयो भेट धनिया चवे तो त जे पखी चवाई पिरनि जो त हलो हंझनि साण हे सभु हंझन खुदा जा वली कामिल असां मुलाए हुआ भक्त करण वारा हे सभु क़ुरान मथे में खड़ा हंज हे सभु ऐं हंज जेको हूंदो आहे हराम न खाईंदो आहे हला बि खाईंदो आहे सदाई पखी सदाई पिरनि जो थकजी पियायो बाबा चवे पखी चवाई पिरनि जो त हलो हंझनि सां मोती चुड़ मेहरान जा कढन कंहिंजी कान उहाई कचरहान जा हुजे पिरनि जे पान जी इहा ॻाल्हि कई त पोइ तुंहिंजूं लतूं असांजूं अखियूं न तरे पखो आहे पखो ठाणू सिप जंहिंमें मोती आहे हुनमें ॾिसे नथो कंतो पियो थो खाए कोई मान हाणे चोथे शहर में जेका फिटतड़ीअ नसीहत कई आहे उहा ॿुधाया पोइ अमल बि कंदा शहर बि त ॾिस न बेटा साईं तो चवे तो घुमी फिरी बाग में चमकन हर मचकू बेटा साईं तो चवे तो बाग में घुमण फिरण वञे किस्मे किस्मे जा तोखे उते गुल नज़र ईंदा पर चमकन हिकिड़ो गुल आहे एॾो त सुहिणो आहे जो बि माण्हू ॾिसंदा अथसि तो चवे आहे त इहो चमकन गुल सुहिणो ॾाढो पर मां चवां थो त इन्हीअ में बात न विझजाए इन्हीअ खे चक न हणजाए छो त इन्हीअ जा कंद आहिनि हेॾा वॾा इन्हीअ चमकन गुल में चक हणंदे को कंदो हिते लॻंदी को अखि में लॻंदी सॼो मोहरतो छाड़ करे छॾींदी इन्हीअ चमकन गुल जे सूंहं खे ॾिसी करे इन्हीअ में बात न विझजाए सही आहे न हाणे तो चवे पियो त पोइ बेअदब गुस्ताख खे बि परे को सोना लिबास ॾिसी करे भलो क़ुरान पढ़ंदे ॾिसी करे सुथल कणीअ को मथे ॾिसी करे तस्बी हथ में ॾिसी करे मथां तूं वेठो वञे सो ईमान खसे वठई नथा सम्झ
मुनाफिक कुर्ब जे पर तहमउन अल्लाह जो शक केडो भी कमीनो मुनाफिक कुर्ब जे तहमउन अल्लाह जो शक तहका भलो अकू जो सेके रख जे सूरत मुनाफिकन जे भरसा न बन जाए ये ईमान खसण वारा थी अरे इन खां तो अक भलो थव जो मथे में सूर पइजी वञे गोॾे में सूर पइजी वञे पुठीअ में सट अचे वञे अरे इन अक खे पटे करे मथे खे 5 मिंट बधंदव त मगज़ जो सूर त लाहींदो दिलि सां बधंदव गोॾे सां बधंदव त इहे 5 मिंटनि जे लाइ अक सूर त लाहींदो ख़बरदार इन्हनि जे भरसा न वञो ये ईमान जा चोर घुरंदा ईमान खसे वठनि न वरी जेको भिकदड़ीअ महबूब जे शान में शेर चयो उहो जेको पढ़ियो हम उन जी बि माना ॿुधो जवेद मारू मिट मलीर जा सभई मुंह सरदार बेटाई को चवे त 1,24,000 मुंहिंजा अखियुनि जा नूर आहिनि सभु असांजा सरदार आहिनि माशर बेल मैदान में मोहबत थींदा महदार लोइन वारा लख हज़ार पर माण्हू मंझंदि हेठि कयामत जॾहिं ॼाण थींदो आदम जे दरवाज़े ते वेंदासीं चवंदो नूह अलैहिस्सलाम वटि वेंदासीं अल्लाह अली रुठल रब त परचाए ॾे चवंदो त इज़ाबू इला ग़ैरी ओ इब्राहिम तूं ख़ुदा जो खलील आहे अल्लाह जे रज़ा सां रज़ा जे वास्ते आराम में पवण वारो आहे पंहिंजे हथनि सां पुट खे कोहण वारो आहे काबे जी बुनियाद जे रखण वारो आहे वारो रज़ा सां हल रुठल रब त परचाए ॾे इहो इब्राहिम चवंदो त इज़ाबू इला ग़ैरी आया से मूसा वटि चवंदो इज़ाबू इला ग़ैरी आया से रूह अल्लाह वटि चवंदो इज़ाबू इला ग़ैरी कंहिंजे दरवाज़े ते वञो भिट खणी थो चवे पियो त माखीअ जूं मिसरियूं आहिनि माखीअ जहिड़ा मिठा आहिनि पर असांजे कम त न आया लोय वारा लख हज़ार पर माण्हू मचन हे किलो ओ जॾहिं सभु दरवाज़ा ताघे मोहम्मद मीर जे दरवाज़े ते ईंदासीं त ईअं पियो चवंदो त चीव जवाब चीव जवाब हलीअ जो त मां रुठल रब परचाए ॾियांव सुभान अल्लाह पर आला हज़रत अल्लाह सैदुल मदार जे मथां बि रहमत करे शहर त ॿुधे से यादि अचे पियो जॻह ख़बर रुसलो मलक में दुरूद हो वही जाने उनके शुमार को वाह जो शहर जब तो अल्लाह जा सब नबी सगुरा भलारा अल्लाह को जाने जने जे मतो के ऊपर कदू पर आला हजरत साईं तो चवे तो असा जे कम कंदा आया न अलारा भी हिन कलीम भी हिन खलील भी हिन सब कुछ आहिनि अल्लाह तो उन्हनि जे शान के जाने त केॾो मर्तबो अथनि केॾी अज़मत अथनि रुसलो मलक पे दुरूद हो वही जाने उनके शुमार को मगर एक ऐसा दिखा तो दो कि शफी रोज शुमार है 1,24,000 को पुनः कभी देखा जेको खुदा जे कहर खां बचाएगा कभी देखा वो जान आज जो सैला ने मुझे पंहिंजे शहर में मिलाद बनायो सुभान अल्लाह न चयो चंदन कुल वारा भी कंडा समझा भला तव्हांजी बात में सुभान अल्लाह जब मदीने वाले थी बाकी निधन का बला सायो या घर जा चल जो रात दी आवाज दी के ढोलन में सट बात भी अचो वो भी
के स्टार्ट करे सुभान अल्लाह ये तो बड़ा चौड़ी एतरो तो चो मरु खड़ी तू ना मोहब्बत के किसी कुरान जो कसबा खेतरी चीज हो गया सच में कुछ हो गई है जान तब बात तगल है अला चाबियो अरे रहमत वाले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मीराद शरीफ जुंगा जुद हो रज बजो महीनो बात दिस जाए मुझे मान मानिए तो मीराद मुस्तफा जो पड़े अल्लाह के वास्ते समाजी पाजल सीन के मकीनो बनाए भी हो मिलाद जूं सुठियूं सुठियूं झलकियूं ईंदियूं वञनि ख़ुदा जो वास्तो अथव अड़े पंहिंजे मक़सदनि जे वास्ते बि साल ब साल दुआ घुरण ईंदा आहियो अॼु बि हिक नाले मिटे जे लाइ दुआ सॼी जमात घुरिजो इन मुहम्मद जे ख़ुशीअ में हिन जा पींघा मेड़ाए हिन जी हंजसाई कर मुहम्मद जे सदके को हिकिड़ो पुटु तने पुकार जे जाते 40 जमाती हूंदा आहिनि मदीने वारो तो फरमा कोतन में हिकु बली काबिल हूंदो आहे हिन 40 जी त जाए काने का नकली अरफात जे मैदान लॻो पियो आहे मां जे ख़ुदा जे आसरे ते न लॻिजो मां जे 3000 न वठंदो या त वाज ते कोन ईंदो या त मुंहिंजी कहिड़ी दुआ क़बूल थींदी दुआ तव्हांजी क़बूल थींदी जेके मुहम्मद जे रज़ा बंदे जे वास्ते आया आहियो मोहब्बत में आया है खुदा जो कपीवे जो वास्तो समझी दस्तकी रजा बचरायो तव्हांजे बाबे वटि हिकिड़ी औरत आई है अर्ज़ जो है त महिरबानी करे मूंखे पुट अदा खां वठी ॾे मोहम्मद सुबानी चुस्त वेहो बेटी मोहम्मद सुबानी मुराक़बो कयो बड़े वाला हमारा एक बात सोच में तो उल्टी ही चाल चलते हैं दीवान कान इश्क आंखों को बंद करते हैं दीदार के लिए मोहम्मद सुबानी के नाम आपको तो लोकसी तो कोसी पढ़ा दो कार में भी को पढ़ा दो कि ये जब कार में क्या कटो चौसा यादो में तो बापो यो बैठो कसी तो कोसी पढ़ा दो रोजे तो बापो यो हुआ तो माया के चाहिए अल्लाह जल्ला तेरा दीना मानो महफूज में लिटवा तो औलाद लिख रखा दे बाबा जकारा को जी मर्जी अल्लाह वट लिखल हुजे हा तो वडा चाह ना चाह माके उहो ही मिले हा ये जो नारो हनु बैठो आहे बंदा में चले तो कदमी हाजा अला रकबत कुल वली अल्लाह हर वली जे मतो अब्दुल कादिर जीलानी जो कदम आहे ये यार जी धम लगी पया मारू ना जबर तेरी वडे पीर के न वञो मुशरिक कयो एड़ायो तेड़ायो तभी असा तुझे तरह से बैठाए हो वो वली भी तो जवे बदाला वट लिखल कोने को बस हली वनी छो वजा न पखो वठी दे कुदरती इल्हाम अखिर सां पार ॾिठी त लो महफूज़ में लिखियल हिकु बि कोन्हे तूं वठो घुरे अर्ज़ कयो त साईं भला पोइ टे अल्लाह ताला जा ये माशूक आहिनि जिन चूंडो न थियनि तव्हां कहिड़ो थींदा मालिक साईं जो हुकुम थियो अब्दुल कादिर तूं पार ॾिसे थो त लिखियल हिकु बि कोन्हे त चवे थो त टे ॾेसि वरी मोहम्मद सुबानी अर्ज़ु कयसि त मां जे मथां थोरो न खिलाए 4 ॾेसि तो ॾिठो त लिखियल हिकु बि कोन्हे कीअं थो चवे त 4 ॾेसि
छजे से अरे खुदा जो हुक्म जो लिखल है को ने तू पंज थो चले साईं छजे से लिखल है को ने छतो किए थो चले साईं सत जैसे बजा अलविदा फबहाते बिशारत जा दिल बिशारत इलैहा बिआता इल्लाह लहा सबअत औलाद सुकूरन इन्हीं के मुबारक दे खुशखबरी बाय के दे असा तो अब्दुल कादिर जीलानी के सदके में इन्हीं के सतई पुट दिना सी एरन अल्लाह हवाले के लाए दवा सूद तू भी कंदा हो डाक्टर भी कंदा हो 50-50 रुपया में हमारे को किराया भी दीदा हो त हमें हक मदीना साईं जी ज़ियारत करे अचो घर वेठे आयो दवा ज़ियारत कयो दीदार भी कयो यो नाले मिठे साईं जा थोड़ा है जवाब जे मतो एहसान थव जो हे वने हसन जा घर वेठे थोड़े दीदार कराए इस तो पंचर की पूरे ने थोड़ा पर जाई तो चले अरे बाबा की 15 मिनट बाद करो सारे वाला तो नहीं सका भाई मैंने देखा कल जो सफर करे आया है ना अल्लाह खुश रख दो दवा के मिला था हो गया रे हिम्मत से जो कोई भी आगे पड़े तो मिलो जाता वो आता है रज बजो महीने करो जुम्मे की रात नाई की रात हाणे मदीने वाले महबूब जो नूर मुबारक पाजे बाबे साईं जे पुष्ट मुबारक मां मुंतकिल थो थिए हाणे अचे थो पाजे जीदल अमर जे पत्थर मुबारक में रजब जो महीनो नाई की रात जुमे की रात तो अल्लाह जी दात बाबरकात चाथो फरमाए दे ख्याल कर जे निंद में आग को बाके पोरो जो न बजा जाए तो भी देखो तो माते नजर के अखियों तू को माते नहीं है बात क्या लगा सुझा बुद्धि गए हो मदीने वाले साईं जो नूर मुबारक जहरात बाजे की जल अमर जे पेट मुबारक में तो बचे तो अल्लाह जी दात बाबरकात चाथो फरमा पूरो जमात जो तवज्जो है हुजे तो को बुधाया या खास नल चला अल्लाह ताला तो फरमाए ओ जन्नत जाता रोगा जी मौला अल्लाह ताला तो फरमाए तो दई यफ्ताहल फिरदौस जन्नत जा दरवाजा खोले छॾे कहिड़ी जन्नत जा दादा दादा आए ही अभी जन्नत पर फिरदौस जन्नत दुआ घुरंदा आहियो न साईं फलाणे माण्हूअ खे त जन्नत फिरदौस में जगह अता फरमाए जाए हाणे अल्लाह ताला तो जन्नत जे दारो खे चवे थो दारोगा ओ ऊंची बरदार जी मुंहिंजा मालिक अल्लाह ताला तो फरमाए थो त फिरदौस जन्नत जा दरवाजा खोले छॾ फिरदौस जन्नत जा दरवाजा खुली विया मालिक खोले छॾियासीं हाणे तो अल्लाह ताला चवे त फनादा मुनादिन फिस समावात वल अर्द ज़मीनन में आसमानन में पढ़ो जारियो जा ऐलान करायो ज़मीनन में आसमानन में मशरिक में मगरिब में जनूब में शिमाल में जाते मां खुदा जी खुदाया उसे मुनादी करायो ऐलान करायो पढ़ो जो मालिक पढ़ो जाऊं हाणे अल्लाह ताला वो चवे थो त हीअं पढ़ो क्यों अल्लाह 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 इन नूर अल मकनून
अल मखदून अल्लज़ी यकून मिनहुम नबियुल हादी यस्तकिरु फी बतन उम्मिही हाज़िहिल लैलत व यखरुजु इलन नास बशीरन व नज़ीरा। इहो पढ़ो जो, इहो ऐलान जो त खबरदार अल्लाह जे ज़ात बाबरकात जे दरबार में जेको तोड़े फरदार जो नूर मख्फी हो निकल हिकिड़ो खजानो हो जेको आदम अलैहिस्सलाम खां वठी करे सभिनी नबियनि खे रंग लाईंदो आयो। आदम वटि आयो त मलाइकनि सजदा कयसि, नूह अलैहिस्सलाम वटि आयो त बेड़ा पार कयईसि, इब्राहिम वटि आयो त अलाह माफ़ करायईसि, इस्माइल में आयो त छुरियूं काटियूं माफ़ करायईसि। ये सभिनी खे रंग लाईंदो लाईंदो अॼु राति पंहिंजे वालिद साहब जे पुठीअ खां मुंतकिल थो थिए, पंहिंजे जीतल अमर जे बदल मुबारक में थो अचे पियो। पोइ जॾहिं दुनिया जे दस्ते ते तशरीफ़ फरमा थींदो न त इहो इंसान ज़ात जे लाइ मुंहिंजो मदीने जो मीर नज़ीर बि हूंदो त बशीर बि हूंदो। बेग मुबारक में अम्मा साहिब में नूर मुबारक पहुची वियो, पहुची वियो ॻाल्हाई कोन हाणे जंहिं वक़्त में जो पहुतो त मके जो शहर आहे नंढड़ो, मके जो शहर जानवर वॾा पिया हुआ, ॻऊं बकरियूं रिढियूं डाचियूं उठ वग़ैरह वग़ैरह पखुड़नि में बदल किलनि में बदल लम जबका तिलक लैलत दावतुल कुरैशिन इल्ला नतक़द वक़ालत कद हुमिल बिमुहम्मद व रब्बिल काबत। उहे जानवर जेके आहिनि मके जा हिक ॿिए खे कंदड़ा करे विराजमान पाइनि, मुबारकूं विराजनि त मुबारकूं अथव। अॼु राति महबूब जो नूर अमर जे पेट में पहुची वियो। मुबारकूं पयूं जन त महबूब जो नूर अॼु राति अमर जे पेट में अचे जो। मशरिक खां पखी उथिया, ओलह वारनि खे मुबारकूं ॾियण पिया वञनि, ओलह वारा पखी ओभर वारनि खे मुबारकूं ॾियण पिया वञनि, ॾखिण वारा पखी उत्तर वारनि खे मुबारक ॾियण पिया वञनि, उत्तर वारा पखी कतारूं कयूं ॾखिण वारनि खे मुबारक ॾियण पिया वञनि। ख़ुदा जी ज़ात जो कसम त इहा जेका अलाह ताला पढ़ो ॼाणो मुनादी कराई समुंडनि में दरियानि में मच्छियुनि ॿुधियूं उते हिक ॿिए खे मुबारकूं पयूं ॾियनि। इहो पढ़ो या मुनादी जानवरनि ॿुधियूं हिक ॿिए खे मुबारकूं पिया ॾियनि। अल्हम्दुलिल्लाह सुननि बि ॿुधो मिलाद था मल्हाइनि। बदनसीब पैमान हिकिड़ो चयूं ॿधी थोरो वाजो हेॾो सारो पढ़ो पैमान में ॿुधो अरे जय वीरो मालिक साईं जो पढ़ो ॼाणनि ॿुधो उन्हनि ख़ुशियूं कयूं। पर जय राति महबूब जो नूर अमर जे पेट में आयो सारे जहान में ख़ुशियूं कयूं, हिक ॿिए खे मुबारकूं ॾिनियूं। पर वसाह शैतान लअनतुल्लाह अलैह अला जबल अबी कुबैस। मके में यो अबू कुबैस जो जबल अथव हरम पाक साईं कच्चा अपनी बस इन अबू कुबैस जबल जे मथां चढ़ी ऐं तो जे मुंहं खे धक्का हणाई पिटको पुटको शुरू करे वठी तो रड़ियूं करे दाहूं करे चीकूं करे नंढा शैतान जे गॾु तगड़े पर लज़ी असाब कचा
मेहनत हली वही छा जो की गाल त कर चई त कसिस त कर मोहम्मद नबी बतन उम्मी अजरात महबूब जो नूर अंबर पाके जे पेट में अचे वियो सॼी ज़िंदगी जिन खे पुतन जे आॾो झुकायुम पुत परस्त बणायुम बाहि जो पूजारी बणायुम पढ़न जो आॾो झुकरायुम हाणे दुनिया जे दस्ते ते ईंदो अहिड़ो त दुनिया खे रंग लाईंदो जो सभु माण्हू मां फिरी वेंदा सभु मोहम्मद अमीर जा गुलाम बणिजी जन्नत जा मालिक थी वेंदा पियो मौकारो नाराज तो शैतान थियो हो अॼु बि ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह मां क़ुरान मथे ते रखो त रबीउल अव्वल जो चंड ॾिसजे थो त साईं नाले मिठा जहिड़ा चान हिक ॿिए खे मुबारकूं ॾींदा आहिनि ऐं पंहिंजो जमायत ख़ुशियूं कंदी आहे अल्हम्दुलिल्लाह शुक्र सौदाईअ वारो महबूब जे आमद वारो महीनो अचे वियो थोरो मुल्ला जो बूथ थींदो ट्रेलो वर्ण वर्ण तोबा हाणे साईं हिते ॾिठो तोबा साईं हाणे असांखे हीअं चवंदा हाणे असांखे हीअं चवंदा हाणे असां लट जो खुदा जी तुंहिंजे मथां फिटकार पवे साल मदीने वारे सां छो थो करे ॿुधो हाणे महबूब चमड़ थी चवे त जंहिं वक़्त में जो महबूब जो नूर मुबारक मुंहिंजे बकर मुबारक में तशरीफ़ फरमा थियो उहो त औरत खे पेट थींदो दिलि कची कची उठेर जेको खाईंदी होॾे वञी घर जे ॻाल्हायो छो नथा चुस्त थी वियो न त पोइ टियों दफ़े खां पोइ ॾिसी रहंदासीं आहे या न आहे के अल्लाह जो बानड़ियूं आहिनि जिन खे कढी दिलि नबी थींदी आहे उढेर नबी थींदा आहिनि पर उहो जेको खाधो खाईंदी हुते वञी ताकींदी कढंदी महबूब जी अमर थी चवे त महबूब जो नूर मुंहिंजे पेट मुबारक में आयो त मुंहिंजी दिलि कची कची न पई पई कई क़िस्म जी तकलीफ़ न पई थिए सुबुह जो मां उथियसि मांखे पंहिंजे बदन मुबारक में प्यारी प्यारी खुशबू पई अचे अहिड़ी त मुंहिंजे जिस्म में कॾहिं खुशबू न आई अल्हम्दुलिल्लाह हाणे अम्मा थी चवे त मां पंहिंजे घरड़े में वकालत इज़ा मशद सिद्दार कानल हजर यलीम ताता किदाम मां पंहिंजे घर में घुमंदी फिरंदी हलंदी पई वञा अरबुस्तान जो पथरेल इलाइक़ो चही जो पत्थर जे मथां हीअं पेर पई रखा पत्थर सॼो मेड़ थी पियो पत्थर जे मथां पेर पई लॻा त पत्थर सॼो छा पियो थी वञे थोरो ॻाल्हायो त सही मेड़ थी पियो वञे वरी जो ॿार उस में निकिरी पई हला त वकालत उमामत नूर तथिल्लु अला रअसहा हीअं जो ॿार पई निकिरा त नूर जा बादल नूर जा ककर मां आमना जे मथां छाम करे पिया हलनि वकालत इज़ा अरादत अन तस्तकी मिनल पेर यदलउल माउ इला फमिल पेर महबूब जमर थी चवे पई त असांजो मके जो शहर नंढड़ो हो हिकिड़ो खूह हूंदो हो जेको मके खां ॿाहिरि हूंदो हो असां सभु मके जूं औरतूं उन खूह तो पाणी भरण वेंदियूं हुयूंसीं सुबुह जेॾी महिल जो थियो मुंहिंजूं संग प्यारियूं अचे दर ते बीठियूं ओ आमना हलंदी पाणीअ ते हा हा हला थी पियो महबूब जमर थी चवे त कोको बि खयुमि रसी बि खयुमि हाणे घर खां निकिरी ॿाहिरि पई हला
का जो वक्त हो दुकार पयल हो इन्हें फल सुखी खत्म की रहा जी चाले यही बाह अजो कन बनन के सारे चली दिया अमर की जगह तो वक्त रज़ल अर्द व हमल अल अशजार इन्हें जो सुकल बन जे तो लंके से इन्हें तो बदल साथ जो साव लगो कयो पता से कुआ दे कन और तुम भी पानी भरियो आयो मुझो बारे वो कोला तुम अंदर कुआ में घड़ा फुट हेठ पानी 200 फुट 250 फुट 300 फुट को तू जो असांजो इलाइको थोड़े 50 फुट ते पानी बंबड़े फाटी पवे ना और गुजरात जो पथरेलो इलाइको 200-300 फुट हेठ पानी महबूब जमण की जमे ते जेडी मन पोका जो विजदा होया से ने कुआ में 200 फुट जो हेठ को वने हाणे वो भर के हाणे छिक्या छिक्के छिक्के सूर बजी महबूब जमण की जमे ते पोको तो माला तो पानी अते भरियो हाणे अज जो हुन छिक्या पोइ त सफ़ा हलकड़ो तो लगे महबूब जमण की जमे ते अलाए ऊंधो किरियो पानी अते पानी न पिस न भरियो भला जे भरियो वादन खुदा खैर करे को रात जो अलाए को कुओ सुओ टुक न कढी विस टुके विस पानी वही वियो महबूब जमण की जमे ते इहो जो इरादो कयो में हाणे मां कंदड़ो करे अगर कुओ ॾे ॾिसां पई त भला पानी मुंहिंजे बोके में आहे या न महबूब जमण की जमे त हीअं जो नज़र करे ॾिसां त इहो कुह जो पानी टठकार कंदो मथे चढ़ंदो भॼंदो थो अचे 5 मिंट न गुज़रिया त खूह जे कपड़नि खां पानी हीअं उथलण लॻो अचे मुंहिंजे कदमनि में पियो पानी मोहम्मद जे अमर सां ॻाल्हाए पियो आमना कल भी तो तुम वटो पानी भरण आई हुई अज उहा साथी तू आमना ना है रसूल के पगदार जो नूर मुबारक रात तो में मुंतकिल थियो वा इहो जेको महबूब तुझे पेट मुबारक में आयो वा इहो इंसान जो रसूल आहे जिन्नन जो रसूल आहे सारी कायनात जो रसूल आहे नबातात जो रसूल जमादात जो रसूल हैवानात जो रसूल जमीनन जो रसूल आसमानन जो रसूल जन्नत जो रसूल तो है ये जो आज के रसूल है कल उम्मत बीटा है ना तो बजा का दो ए बाबा जो मिला दो कब तो क्या छड़े भैया माशा नवा महीना महबूब जी अमर की जवेद सोहरो सरदार मुझे पेट मुबारक में हुयो पर मा शेत बे अन्नी कद हमलत भी आलमीन ये तो सारी दुनिया के वास्ते रहमत बन थो अचे त बाक़ी अमर जे लाइ रहमत न थींदो जो पेट बाहर निकिरंदो आहे 5 महीने खां पोइ माईअ खे तकलीफ़ शुरू थींदी आहे 8 महीनो 7 महीनो 9 महीनो पोइ जेकॾहिं का औरत हूंदी का जसीम थक पचाए वेंदी पर जेका डुबड़ी सुबड़ी का हूंदी बेचारी सनहड़ी का पतलड़ी हूंदी जेसी वठजी वेंदसि झाड़ू घर में पई न सघे ससु जी लठ जो राफट पियो थो पवे थाम मले न सघे साई थी वई आहे पेर सुजी विया आहिनि हथनि ते थो थरा भला खणोसि त अलटेरा साउंड करायूंसि हाणे अलटेरा साउंड थो थिएसि इस्पताल में थका जो मशीन लॻी वई हुननि लिखी ॾिनोसि 7 ॾियारे पेर लहंदव ॿार उबतो अथव या सुबतो साउंड वारे त मोकारो करे छॾियो हो त लिखी था ॾियनि त धीउ अथसि या पुटु अथसि वाकई सोखाना रिपोर्ट पूरी थी निकिरे पोइ जे मादियत जो इहो कमाल आहे त रूहानियत जो कमाल छा हूंदो
अरहा में होश करे ॻाल्हायो हुन में क़ुरान जो कसम आहे ये वाइस जे दौरान अचे टिची न पकड़ींदे सापी जा फुट सिकंदरिया मुलाज़ ने इस्लाम के छॾे तू मोहम्मद इतनी सदाही के छॾे तू मामू का जान छॾाए थोड़ू मामू का जान छॾाए सुभान अल्लाह हाय हाय बारे अज आशिक जा ईमान एड़ा ताज़ा थिया थी जो 12 महीना इन्हनि जे घट बाह बि लॻंदा त इहे ई जान लत सां आंडा कढी वेंदा जो तजे हिंदन में इश्क रसूल जो न हुनिया त हे बकला को भपेला भी को मुजा हारीन को मुजा राह कान या को मा वसीरो या को मा सदरो या को सईमा नासिम या को मा एमपी है या मा को एमएलए है जो लालच में भी डाल दे तो उनको तकरीर करे निकले तो दरखास्त दे तो नौकरी भी दे स्कूल भी दे रोड भी दे खाली करे जवन साथ शेख जो पुत्र आया महान के देखे पर सुजाने तो सबको मोहम्मद के सदके खुश रख दो इन पीहण वेहण जा उजरा तवा के मिलाद वारो मुस्तफा यता फरमाए दो एडो सखी दरवाजो सब जो मोहम्मद साहिल फला तनहर खुदा तो बेस साली दरवाजे पे अचई तो उन के चढ़क न दे खताना ना हम पटा पटन के तू मदीने पार घड़ा महीना 9 महीना गुजरा पेट पेटन जहिड़ो हाणे बारीअ जी रात आहे सूमर जी रात आहे पाख पुटीअ जो वक़्तु आहे बाबू बजे अमर थी चवे त मुंहिंजो बचड़ो मुंहिंजे पेट में हो त मुंहिंजो मुड़ुसु फौत थी वियो ससु मांखे कान निणान मांखे कान अब्दुल मुतलब कॾहिं ॾाचियूं काहियूं हलियो वञे चारण कॾहिं कुंजी बरदार हो काबे जो ओॾे हलियो वञे कॾहिं कुरेशन जा फ़ैसिला करण हलियो वञे अकेली मां मोहम्मद जे घर में हुयसि जवे थी त मां पंहिंजे ओड़े पाड़े जे औरतुनि खे मके जे औरतुनि खे हिकिड़े ॾियारे चयुमि त अदी पाड़े जी ॻाल्हि आहे तव्हांखे ख़बर आहे त मूंखे घर में ॿियो कोई बि कोन्हे को अकेलड़ी आया पैरातड़ी आया मूंखे पेट आहे पोइ जेॾी महिल मूंखे ॿार जूं संभालूं थियनि सॼो कॾहिं सामत अचे मुंहिंजो ताइबो त कजो त मके जे औरतुनि जवाबु ॾिनुसि त आमिना तूं सुनिया ग़रीबा मिसकीना असां तुंहिंजो ताइबो न कयूंसीं न अॼु उमेद न कजाए न सुभाणे आसरो कजाए असां वॾनि वॾनि भाइनि जा ताइबा कदियूं आहियो जाथो पुगर मिलनि चोॾा मिलनि 5 तोला सोन मिले 10 तोला चांदी मिले मिस्री असांखे कपिड़ा मिलनि तूं असांखे छा ॾींदी असां में उमेद न कजाए असां तुंहिंजो ताइबो न कयूंसीं महबूब जी अमर थी चवे त जेॾी महिल जो मूंखे इहो जवाबु ॾिनो मूंखे थोरी परेशानी थी कम थोरो कुदरती आवाज़ आयो त आमिना हे तुंहिंजे पेट में जेको ॿार आयो अर्श जो महिमान अल्लाह जी ज़ात इन्हीअ जे लाइ ताईं बि अर्श खां मोकिलींदो तूं परेशान न थी सुभान अल्लाह चवे थी त मां कई हो जेॾी महिल पाख पुटीअ जो टाइम थियो त चंद औरतूं मुंहिंजे घर में आयूं मां कोन पई सुञाणा त अलाए केरनि छो त मके जूं हुयूं कोन मके जूं हुजनि हा त मां सुञाणा न हा महबूब जमर थी चवे त मां पुछियो माने बीबियूं तव्हां केरु आहियो काथो जूं आहियो छो आयूं आहियो त उन्हनि औरतुनि चयो त मां हवा आदम अलैहिस्सलाम जी घरवारी हीअ जेका औरत है इब्राहिम अलैहिस्सलाम जी घरवारी बीबी हाजरा है हीअ जेका बीबी आहे ईसा अलैहिस्सलाम जी अमर मरम थई हीअ जेका बीबी बीठी आहे फिरौन जी घरवारी आसिया थई कब्रुनि में सुतियूं पयूं हुयूं से रब चयो त कब्रुनि मां उथो मोहम्मद जूं तायूं तव्हां बणजी वञो हाओ हाओ साईं
खुदा के जाए अल्लाह आमीन रब मोजा माखे साईं जी चोटी कदे नसीब करे ला इलाहा इल्लल्लाह इंदो सा राजी कदो साईं सुभान अल्लाह आओ हाजिर हाजिर बारो मारे निकल दोस्तों बटो नाले बैठे तो सिर रुकी अरे मां जो आवाज हले को न थोता हा भी जो भला कुछ शोर रोयो जवाब सगोरी साईं जो इते दीदार कयो तवा हर पर में तो हुजूम न कयो जो प्यार है की वजन दीदार खाओ सब वे हो दीदार कयो ऐं रस्तो भी साईं खे जो त तशरीफ खणी वजन सुभान अल्लाह सुभान अल्लाह नारे तकबीर जब नाल में बात कर साईं बोली खरी बख्श गाल करे ठीक है महबूबा जी अमर की छवे ते हीअ जो नज़र करे ॾिठो में त सॼो खर मुदो हुन साबत महबूबा जे विलादत जा सेरा बिठियूं पई चवनि कहा हुरू ने ये महबूब रब्बुल आलमी होगे फरिश्तों ने कहा सरकार खत्मुल मुरसली होगे ये उड़ा तेरा पैजामा दलाए ना कहा हुरू ने ये महबूब रब्बुल आलमी होगे फरिश्तों ने कहा सरकार खत्मुल मुरसली होगे समी बोली ये असरार कुदरत के अमी होगे फलक बोला कि इनके बाद पैगंबर नहीं होगे अरे महबूबा जमर भी फरमाए तो जेड़ी मन मुझे बचड़े की विलादत थी सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुदा जो कानून मंजूर हुआ बचड़ा भाव जब तमो जमदान वाह 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 ये आए ना है पारो पारो खड़ी मथे पे खड़ दोवा रतो बड़ी साई बड़ी चमंदी त पुट थक तबे हण कस थक त अया रड़ियूं खड़ियूं करे त माके पुकुरू मिले महबूबा जी अमर थी चवे त मुझे बचड़े जी जो विलादत थी त मुझो बाबो साईं रुनो न मुझो पुनल पुट रुनो न बाबा जे दिल में ख्याल कयो त अल्लाह खैर करे मुखे बचड़ो त जाओ आ पर रुए न थो छा गाला महबूबा जी अमर थी चवे त हीअ जो कंदड़ो वड़ाए ॾिसां त मुंहिंजे पुनल पुट जो सिर सजदे में लॻो पियो आहे तो अर्ज करे त मुंहिंजा मौला मां अमर जे पेट में त मुंहिंजो बाबो फोत कई मूंखे ख़बर है थोरो वॾड़ो थींदुसि त अमर बि मुंहिंजी मारींदे हेॾो सारो गुनहगार उम्मत जो लॻो मुंहिंजे कढला तो तूं शाहिद हुजजांइ त मां ॼमण जे वक़्त में नथो विसारियां न त मां क़यामत में बि कोन विसारींदोमांसि महबूब जूं महिरबानियूं तूं गुनहगार उम्मत खे यादि कयो त हाणे अल्लाह ॾिस त मलाइकनि खे छा थो चवे इशहदू या मलाइकती इशहदू या मलाइकती मलाइको तव्हां हिन ॻाल्हि जा गवाह हुजजो शाहिद हुजजो
इन हबीबी ला यनसा उम्मतहु इंदल विलादत फकैफ यनसाहा इला यौमिल क़ियामा। जन नबियन जो भी जमण ॾिठो अथव मुझे महबूब जो जमण भी ॾिसो तव्हां शाहिद हुजो त जेको जमण वारे वक़्त में पंहिंजे उम्मत खे नथो विसारे त क़यामत में कीअं विसारींदो। अॼु जेको ख़ुशीअ सां सुभाणे चवंदो मदीने वारो उनजी सार लाॻो जेको सुभाणे चवंदो मदीने वारो उनजी सार संभाल रहंदो। हिकिड़े माण्हूअ या त न सम्झो आहे जो अञा बाहूं वधियूं बीठो आहे असली हथ मथे के या हुसैन पंहिंजे भाउ खे रे ॾाढो ॾुखियो वक़्तु आहे। ॾिसो मुंहिंजे महबूब जी विलादत हाणे हेॾे ख़्याल अथव महबूब जी अमड़ थी चवे पई त मां जो अकेली पंहिंजे घर में हुयसि ससु का नखी निणान का नखी जो मुंहिंजा उहे बचड़े जा कपिड़ा सिबन हा या रिलका सिबन हा। महबूब जी अमड़ थी चवे त मां पंहिंजे मिसकीन हालत बचड़े जा कपिड़ा बि ठाहे तयार करे रखिया हा। सुरमो घोटे सुरमेदानीअ में विझी करे उहो बि मां लिकाए रखियो हो। मथां उन कड़ पकड़ में ख़बर न पवे मथां का दाद यादि न अचे जंहिंसां छुरी काती जंहिंखे चइबो आहे उन खे बि तेज़ करे जंहिंसां ॿार जो नालो वठिबो आहे उहा बि रखी छॾी हम। का कंकी हुई उहा फणी बि लिकाए रखी छॾी हम। शीशीअ में तेल जो सरड़ो विझी करे उहो बि रखी छॾियो हम। जेको बि अरेंजमेंट ॿार जे लाइ थींदो आहे उहो मां समूरो पंहिंजे मिसकीन हालत करे छॾियो हो। जेॾी महिल जो मुंहिंजे बचड़े जी विलादत थी त चयुमि त हाणे विंजारियसि कपिड़ा करायसि सींद बि कढासि अखियुनि में सुरमो बि पारायासि। 5 मिंटनि खां पोइ मके जा माण्हू मुबारक ॾियण ईंदा त हज़रत अब्दुल्लाह जी पीढ़ी पैदा थी पई आहे। आमिना जी हंगस आई थी आहे सुहिणो पुटु ॼाओ त हलो त मुबारक ॾेई अचऊंसि। महबूब जी अमड़ थी चवे त अञा जो सींगार कराइण जो बचड़े खे इरादो कयोसीं। कुदरती आवाज़ थो अचे पियो त आमिना कपिड़ा पंहिंजा खणू तेल पंहिंजा खणू फड़ियूं पंहिंजूं खणू छुरियूं पंहिंजूं खणू अल्लाह जी ज़ात पंहिंजे महबूब खे सींगारे मोकिलियो आहे। खुदा जो कसम आहे महबूब जी अमड़ थी चवे त वाकई हुयो बि ईअं जेॾी महिल जो पुनल पुट खे हथनि ते खणी ॾिठुमि त अल्लाह जे तरफ़ ॾो सिहतल सिहतल विच ते सुल्फन में सींध निकतल मोरे नबूवत जो सर्टिफिकेट तोशे मुबारक ते लॻल मादा गल बसर जो कुदरती अखियुनि में कचल पयल ओ जेको क़यामत ताईं न निकिरे ज़माने जा कचल सुरमा सुबुह जो पाईंदे शाम ते निकिरी वेंदा राति जो पाईंदे सुबुह ते निकिरी वेंदा। अल्लाह ताला अहिड़ो त महबूब खे कचल अखियुनि में पारायो जो क़यामत ताईं न निकिरंदुसि। लबन खे लाॾी लॻल आहे ॾिठे थी त महबूब बचड़े जो हे तुंड जेको आहे नारो सो बि कचल आहे। सुन्नत तोहर बि महबूब जो थला उगल जे मथां कुदरती कपिड़ो पयल महबूब जो मिलाद अरे में का शिरक जी ॻाल्हि नज़र आयव बेदागती का ॻाल्हि नज़र आयव। हाँ पोइ जेकॾहिं को कंध थुलो पेट थुलो मां बि तव्हांखे चवे त उर्स हराम आहे तॾहिं तूं हराम करे भला बचड़े जे लाइ मां 2.5 सेर गुड़ या मिठाई वठी रखी त रब्बुल आलमीन मूंखे बचड़ो ॾींदो त मां मिठाई विराईंदसि। अल्लाह अल्लाह कुदरती आवाज़ आहे सामना इन महबूब जे मिलाद जे ख़ुशीअ में अल्लाह थो चवे त सारी काइनात में मिठाई विराइणी आहे। ताकत अथई त विरहाए न त हथ पट पंहिंजा 2.5 सेर इहो बुरो हक़ीक़ो करे रखो। अल्लाह थो चवे त मुहम्मद जे विलादत ते मां अल्लाह खे मिठाई विराया। हथ मथे
को मुझा मौला मां जो तो यो मिस्कीन हाल आ सॼी कायनात में तुझे खुदा जे खुदाई में बात मिठाई नथी पुॼाए सघां हाणे अल्लाह थो चवे पियो त मां बेपरवाह रब बेमिसल रब महबूब जे ख़ुशीअ में मिठाई अहिड़ी विराया जो क़यामत ताईं जेको पियो वरी पंहिंजे पुटनि जे ख़ुशीअ ते विराए न सघे जहिड़ी मां महबूब जे ख़ुशीअ में मिलाद मल्हाया छो हाणे जेकॾहिं मुंहिंजा अज़ीज़ दोस्त अल्लाह ताला पंहिंजे कुदरत सां हिकिड़ी लख देग पियो लाराए दुनिया जा शहनशाह ताजदार थी गुज़रिया को 2 लख देगियूं भतजूं लाराए पियो त कमु ठही न पियो सघे अल्लाह थो फरमाए मिठाई अहिड़ी विराणी आहे जेको ॾेई त न सघे पर को गुमान करे बि न सघे हाणे ॿुधजांइ त महबूब जे मिलाद जे ख़ुशीअ में अल्लाह कहिड़ी थो मिठाई विराए कद अज़नल्लाहु फी दिलक सुन्नत ऐं यहमिल निसाउ दुनिया ज़ुकूरन किरामतल मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ 19 साल में जेके भी औरतूं हमल वारियूं महबूबन करीमन पाण अॻिते हली फरमायो असहाबन जी हिन जमायत वेठी आहे पाण सां फरमान पिया असहाबो अर्ज़ कयो गुलामन त ख़ुदा खां बि वञी या रसूल अल्लाह अबो अमर तुंहिंजे क़दमन तो कुर्बान कयो तुंहिंजा लफ़ चुबश में अचनि तूं बोल त असां तुंहिंजे ज़बान तो घोर वञूं कुर्बान कयूं कुरान जो कसम नबी साईं जेॾी महिल ॻाल्हाईंदा आहिनि त कान इज़ा तकल्लम रुयत नूर यख़रुज मिन बैन सनायाह सुभान अल्लाह ये जेॾी महिल कलाम कंदा असां बि था चवनि असां ॾिसंदा हुआसीं त महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दंदन मुबारकनि जे गुठियुनि में नूर जूं लाटूं ॻाल्हाए असां बि चवंदा नूर जूं लाटूं निकिरनि महबूब जी अमर बि थी चवे त जेॾी महिल मूंखे मके जूं औरतूं मुबारक ॿुधण आयूं ॿुधी त ख़बर ॾाढो सूरो पुटु ॼाओ थी मुबारक हुजई महबूब जी अमर बि चवे त पुटु न ॼाओ आहे जो सरदार हो छा भला धीउ ॼाई थी चई न धीउ बि न चई छा ॾाढो अथई महबूब जी अमर बि चवे त कद ख़रज मिनी नूर मूंखां नूर निकितो आहे नूर भी निकितो आहे जो अदात ली मिनहु कुसूर शाम 480 महीननि जे पंध ते मके खां शाम जूं मारियूं चिटियूं पई थी ॾिसां कसबन मां पार कोठनि मां पार जबलनि मां पार महबूब जी अमर थी चयो बाख ॿुधीअ जो टाइम हो जत अहिड़े टाइम ते उठनि जे मथां अचे भार सकींदा आहिनि बाखला रखंदा आहिनि पूरियूं सकींदा आहिनि महबूब जी अमर थी चयो त बसरे जे बाज़ार में ओठी उन्हनि जे मथां भार पिया सथनि चवे त एॾो त मुंहिंजे महबूब जे नूर जे बचिड़े जो छा थियो जो उते उठ ओकर ला वेठा बाबड़ा त उहे बि रोशनाईअ ते मां उठनि जा यारीअ सदीअ जे भिट धनीअ खां पुछो त तूं छा थो चवे सैयद आहे बुखारी आहे सूफ़ी जो चओ त ॿुधायांव बेटा तो चवे हक़ीक़त हबीब जी नूर अला नूर कुल इन्नमा अन बशर मिस्लुकुम इशारो मस्तूर वलाकिन अल्लाह रमा माना सा मअमूर कहीं चलायो तूर रिया हकीकत हबीब जे वरी ॿियो बि बेटा जो शेर ॿुधो चवे तो न आके अगही कयो मिसरो ये नूर लाखों अलैहिम वलाहुम यहज़नून सच में कोन्हे सूर सुभान अल्लाह
दो हाणे साईं का फरमान पिया असां मन सगोरन खे ॻाल्हि ॿुधायां असां ॿुधे थई मुंहिंजा साईं ॿुधा पाण फरमायो त अन्न जी माना छा साईं मां सुभाणे अल्लाह इन खे त टे कुल पढ़ो सलीम के बिन क्वारन छोकिरन जो भी मां मोहम्मद पुठो आया असां अॼु कयो त साईं बनी सलीम जे बिन क्वारन छोकिरन जा बि तव्हां पुट रहियो पाण फरमायो उहो कीअं पाण फरमायो त जेॾी महिल मुंहिंजी विलादत थी न आओ साईं चई त मुंहिंजे घर में बनी सलीम जे कबीले जूं कुआरियूं छोकिरियूं भी आयूं उहे जो आयूं जेॾी महिल जो मुंहिंजो हुस्न जमाल अचे ॾिठो हुयूं त कुआरियूं पर मुंहिंजे अम्मा आमिना खे चयो त आमिना मुंहिंजे अम्मा चयो त अदी जीव जे हिन पुट खे तो बुको ॾिनो आहे खीर पियारियो अथसीं त मुंहिंजी अम्मन उन्हनि छोकिरनि खे चयो त अञा मां पहिरियां तिरी आहियां हाणे पेला लॻा कनि दुआ कयो पिस्ताननि में खीर अचे त मां पंहिंजे पुनल पुट खे ॾींदसि त उन्हनि कुआरनि छोकिरनि चयो मुंहिंजी अमर आमना खे त जेतिरे तूं इजाज़त ॾे ऐं तुंहिंजे पिस्ताननि में जेसि ताईं थञो अचे तेसि ताईं असांखे इजाज़त ॾे त असां थञ पिया ॾियूंसीं चई हा ठीकु आहे तव्हांखे इजाज़त ॾे भली पिया ॾियोसि मदीने वारो तो फरमाए तो असां उन्हनि ॿिन्ही छोकिरनि कुआरनि बे इख्तियार चई वञी वयूं मुंहिंजे हुजूर ते चई त मुंहिंजे घर में तो केतिरियूं बि औरतूं हुयूं हुननि पंहिंजी लज लाथी शर्म लाथो हया लाथो कुआरनि छोकिरनि पंहिंजा चोला हीअं मथे कया मथे असली कया मथे कया मथे करे मथे भाकुर में खणी करे कुआरनि छोकिरो हिते पंहिंजे छातीअ ते रखियो जेॾी महिल पिस्ताननि जे मथां मां मोहम्मद करीम जा लप लॻा त कुआरनि छोकिरो जे पपनि में खीर पची वियो फरमायो एॾो त मुंहिंजो हुस्न ॾिठो जो वीचारियो आपे खां निकिरी वई न त कुआरियूं छोकिरियूं इहे काथे ॻाल्हाईंदियूं कुदरती तरह कुआरी छोकिरीअ खे बात ते शर्म हूंदो आहे लज हूंदी आहे हया हूंदो आहे इहे जेके खरपील औरतूं हूंदियूं आहिनि जेके पंज पंज ॿार ॼणल हूंदियूं अचे पुछनि जे ख़बर सूरत कीअं थिए ॻाल्हाए न कुदरती तरह कुआरी औरत जे मथे मोर लॻल हूंदी आहे पर क़ुरान जो कसम साईं दा फरमाइनि था त साबो जेॾी महिल जो हिननि बचड़नि मुंहिंजो हुस्न ॾिठो न हथनि पई वञनि हथनि में पई वञनि मुंहिंजे अमल खे चयो त ठीकु आहे जेसिताईं तुंहिंजे पिस्ताननि में खीर अचे असांखे इजाज़त ॾे त असां बि पियारियूंसि अमल जो इजाज़त ॾिनी मूंखे भाकुर में कयो जेॾी महिल जो छातीअ ते रखियो मुंहिंजो वात मुबारक खां वठी अंदरि बाक़ाइदे पंहिंजे पिस्ताननि ते रखियो मां जेॾी महिल जो लपनि ते रखियो पिस्ताननि ते रखियो कुआरनि छोकिरनि में खीर अचे तॾहिं तव्हांखे इएं फरमायो त मां बनी सलीम जे ॿिनि कुआरियूं छोकिरनि जो बि मोहम्मद पुट आहियां सफ़ा आवाज़ नथो हले अलाह तोखे ख़ुशि रखे मदीने वारे तुंहिंजे सिर वक़्त जो ख़ैर करे मां जो त वार वार तोखे दुआ कंदो आहे ऐं ॿुधो सुन्नी जेको बि आहे सुन्नी त पोइ वो असांजे साईं भरचूड़ी शरीफ़ वारे साईं जे क़ियादत में कमु करे हथ मथे खणी करे वाइदो कयो इंशाअल्लाह ताला
असांखे ख़ुदा पंहिंजो सुन्नत जमात जो अमीर थियो आहे। सिंध जो, पंजाब जो, बलोचिस्तान जो, सरहद जो, चइनी सूबनि में जिथे भी सुन्नी रहे थो उन सुन्नीअ जो साईं अमीर आहे, साईं सदर आहे। ऐं दरगाह आलिया भरचूड़ी शरीफ़ जो आहे। अहिड़ो जेकॾहिं असांखे पीर मिले त तव्हां कंध मथे करे हलो। मालिकीअ वारा आहे जेके भी पसगिरदाईअ वारा आयो, नौशारे नवाब शाह दिल्ली जा आयो, साईं नाने मिठे साईं जी क़ियादत में कमु कयो। छो त असांजे सुन्नत जमात जा अमीर सदर इहे बया अथव। इहो मां तव्हां खां वाइदो थो वठां थो, हिते जेको तव्हां वाइदो कंदो सो पथर ते लकीर निकिरी वेंदी। वाइदो कयो त असां भरचूड़ी शरीफ़ हमारे पीर जे क़ियादत में कमु कंदासीं। हथ वधे करे वाइदो कयो इंशाअल्लाह तबारक व तआला। पोइ मदीने वारे जी रहमत तव्हांजे मथां किरी पवंदी। बिना कंहिं लानत लोभ जे सुन्नत जमात जी ख़िदमत कीअं करे रहियो आहे। दरगाह आलिया भरचूड़ी शरीफ़ वारो पीर साईं करे रहियो आहे। ॿियो सॼो नालो मिठो बुखियो साहब जे ॻोठ वारो करे रहियो आहे। अल्लाह ताला साईं जे मदरसे खे शान आबाद करे। जेको सुन्नत जमात जे मथां दुख सां वठा पंहिंजे घर जो ढाबे को न भर में जाते सुन्नी हक़ लॻो करे उहे जीव करे वञे था। इंशाअल्लाह तबारक व तआला त पोइ इहो जेको असांजो साईं जे क़ियादत में सुन्नत जो काफ़िलो हलंदो न त विच में न को कंडो न को रोड रुकावट न चेकिंग थ्रू मदीनो शरीफ़। वरी जे रुगो बस महाल रुगो मारी अची मोड़ी में न वरी ख़बर न पवंदी त सिधो अचूं बुझूं बगदाद शरीफ़ हलियो वञो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। असांजा उहे पीर आहिनि। ख़ुदा जे ज़ात जो कसम आहे, जो चादर मथां विझणी त मको बि हिते वेठो ॾिस त मदीनो बि हिते वेठो ॾिस। साईं चयो आहे त सै रोज़े, सै नफ़ल नमाज़ा, सै सजदे कर कर थके हू, सै वारी मके हज गुज़ार दिल दी दौड़ न मुके हू, चिल्ले चलिए जंगल ढूंढा इस गल थी ना पके हू, पर सभी मतलब हासिल होते हजरत बाहू जदा पीर नजर एक तके हू। वरी ॿिए शहर में थो चवे त साहिद सुहद करे दे थके रोज़े नफल नमाज़ा हू, पर आशिक फर्क हुए विच वहदत अल्लाह नाल मोहब्बत राजा हू। अरे मक्खी कैद शहद विच हुई क्या उसी नाल शाहबाजा हू। मक्खी कैद शहद विच हुई क्या उसी नाल शाहबाजा हू। जिन्हा मजलिस नाल नबी दे कीती हजरत बाहू सोई साहब नाज नवाजा हू। इन चानन की काम न पकड़ींदासीं इंशाअल्लाह ताला बेड़ो तरी पवंदो। व आखिर दावाना अनिल अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे जेका जलसे जी कार्रवाई तव्हांखे साईं नाले मिठो साईं बादशाह ॿुधाईंदो। दुआ जे लाइ साईं बि हथ खणंदा। असली बस ख़ुदा जी मदीने वारे जी रहमत मसे वठी पई झोलियूं पंहिंजूं वॾो वॾो वठी पोइ वञे। जरूरी